अस्सलाम वालेकुम। मुझे ही पैगाम ख़ुसूसन ग़ुलाम रसूल मर पेटेल सदर सिंध जे लाइ आहे। साईं जेको आहे तव्हां सियासत करियो था त थोरो बर्दाश्त करण बि सिखो। मुंहिंजी कंहिं बि पोस्ट में का बि गार गंद कोन हुई। हिकु तव्हां अॻुवान आहियो, तव्हां जेके कमु करियो पिया असां हुन ते तनक़ीदी नज़र रखे वेठा आहियूं। असां इहा ॻाल्हि कई भाई हीअ शइ ग़लति आहे, हुनजी निशानी बि पर साईं तुंहिंजा जेके छाड़तो तुंहिंजो जेको तोसां गॾु घुमंदो आहे, तुंहिंजो गनमेन आहे या तुंहिंजो ड्राइवर आहे, जेको बि आहे इन जेको सो घटि वधि लिखियो आहे इहो गारियूं खाइण थो चाहे तोखे। सुभाणे तोसां बि का बि घटि कोन कई वेंदी। हिन खे चयो ही माफ़ी वठे, पंहिंजी जेके सोशल मीडिया जे पेज ते अची करे माफ़ी वठे ऐं एक्सक्यूज़ करे हिन ग़लति कयो आहे, हिनखे ईअं न करणु घुरिजे आहे। जेकॾहिं सियासत करियो था त पोइ बर्दाश्त बि करियो, न त पोइ सियासत करण ई छॾे ॾियो। सिंध जी सियासत करियो था ऐं थोरी तनक़ीद बि तव्हां बर्दाश्त करे कोन था सघो। तव्हांखे अॻियां इलेक्शन विढ़णी आहे, तव्हां अञा इलेक्शन कैंपेन हलाईंदा, तव्हांजा कारा चिठा जॾहिं असां खोलींदासीं पोइ त तव्हां माण्हुनि खे गोलियूं हणंदा, पोइ त तव्हां माण्हुनि खे मारींदा। जॾहिं असां तव्हांजा जेके तव्हांजे जेके ग़लतियूं, तव्हांजी जेके ब्लेंडर, जेके तव्हांजी करप्शन, इहे सभु शयूं जॾहिं असीं माण्हुनि जे अॻियां रखंदासीं पोइ त तव्हां जेको सो माण्हुनि खे त कचो चबाए वेंदा। हीअ हिकिड़ो कुतो छॾियो आहे त अहिड़ा ॿ टे ॿिया कुता छॾींदा जेसिताईं ताईं माफ़ी नथो वठे। बाक़ी जेको आहे लाहे अमल सुभाणे सोचां पियो छा करणु घुरिजे, साथियुनि सां सलाह मशवरो करे इन जो लाहे अमल जोड़ींदासीं। हींअर हिन वक़्तु होटल ते वेठा आहियूं, पोस्टूं ॾिठियूं आहिनि, बाक़ी हिन ते ग़लति कयो आहे। ख़ुसूसन हीअ चाहे थो ग़ुलाम रसूल महर खे गारियूं मिलनि। बाबा जेको हक़दार हूंदो गारियुनि जो मिलंदो, अहिड़ा कम कंदा त गारियूं पोइ ग़ुलाम रसूल महर साहिब खे बि मिलंदियूं। ऐं इहा ई गुज़ारिश कंदुसि बाबा हीअ माफ़ी वठे, अदरवाइज़ माफ़ी जेके नथो वठे त पोइ असांजा रस्ता खुलियल आहिनि, पोइ असीं ॾिसी वठंदासीं। अलाह बहितर आहे।